मिलकर अपने दोस्तों से दिवाली मनाएंगे। अरे ओ बहन भाई आओ दीप जलाएंगे। अरे ओ बहन भाई आओ दिए जलाएंगे। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त ॾियारी जे मौक़े ते खिपरे जे मेघवाड़ पाड़े में ॾियारी जे ॾींहं खे हिक ॿिए सां गले मिली ॾियारी जो मुबारकूं ॾिनियूं। इन जो चवण है त असीं मज़हबी त्यौहार गॾिजी हिन पाड़े में मल्हाईंदा आहियूं। इन मौक़े ते हिननि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवण हो त असां त पहिरीं सभिनी खे ॾियारी जूं वाधायूं ॾींदासीं। तंहिंखां पोइ असां ॾियारी जो मौक़ो आहे, तमामु ख़ुशी जो ॾींहुं आहे। सभिनी ॿारनि वॾनि नवां कपिड़ा पाता आहिनि ऐं हीअ सॼी महफ़िल हले पई ॾियारी जी। ऐं असां सभिनी खे ॾियारी जो वाधा ॾींदासीं। ॿियो असां सभिनी खे मुल्क जे सलामती लाइ सभिनी खे अर्ज़ु कंदासीं त दुआ घुरनि ऐं मुल्क जी ख़ुशहाली लाइ सभिनी खे अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे सभु दुआ घुरो त ख़ुशहाल रहे मुल्क ऐं पंहिंजो मुल्क अॻिते वधंदो रहे। बाक़ाइदा असीं श्री रामचंद्र जी यादि में मल्हाईंदा आहियूं। श्री रामचंद्र जे बाक़ाइदा 14 साल वनवास काटियो। रामचंद्र वन में विया। जॾहिं रामचंद्र जे बाक़ाइदा 14 साल वनवास काटे वापसि अयोध्या आया त उन ॾींहुं बाक़ाइदा हिंदू जेके बि हुआ दुनिया सभिनी गॾिजी बाक़ाइदा ख़ुशी मल्हाई। उहे ॾींहुं बाक़ाइदा असीं अॼु ॾींहुं ते मल्हायूं पिया। इन त्योहार खे हज़ार लखे साल थी विया आहिनि ऐं इन त्योहार जे हवाले सां बाक़ाइदा असीं जेके पाड़े माण्हू सभु गॾिजी मानी वग़ैरह खाईंदा आहियूं, सभु मिलंदा आहियूं बाक़ाइदा ऐं ॾियारी जे हवाले सां ॿार जा नवां कपिड़ा फटाका वग़ैरह जेके रीतियूं रस्मूं ईंदियूं उहे कंदा आहियूं। नियाणियूं असां ईंदियूं आहिनि बाक़ाइदा असांजे घरनि में। जीअं त कल्ह ॾियारी जो ॾींहुं असां मल्हायोसीं, अॼु असांजे माना हिते ख़ुशी जो त्योहार जो छुटी जो ॾींहुं आहे। हिते असीं माना ॾियारी मल्हाए रहिया आहियूं। सभु जी गॾिजी हिते माना पूरे पाड़े वारनि हिते माना गॾिजी खाधो पीतो आहे, सभु मिलिया आहियूं ऐं हाणे सभु पंहिंजे मुल्क जी सलामती लाइ दुआ घुरूं पिया, सभु ख़ुशि हुजनि। ॾियारी जो असां ॿारनि लाइ कपिड़ा वपड़ा ख़रीद कयासीं, फटाका ॿिया वरितासीं, राति जो फटाका ॿिया ॿारियासीं, लक्ष्मी जी पूजा कईसीं। असां मेन हूंदो आहे लक्ष्मी माता जी पूजा कंदा आहियूं, पूजा बि कईसीं। ॿियो असांजी रीति आहे जीअं सुबुह थी त पूरो पाड़ो गॾिजी हिकिड़ी जाइ ते पूरे पाड़े असां सभिनी गॾिजी मानी खाधी आहे। ऐं हर साल इहो ई असांजो रूटीन हूंदो आहे त माना हर साल को बि न वॾो त्योहार ईंदो आहे त सभु असां गॾिजी मल्हाइनि, मानी बि खाईंदा आहियूं ऐं सभु गॾिजी मिलंदा आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।